अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां मुंहिंजो पंहिंजो कादी अब्दुल सत्तार ऐं वरी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार कादी व्लॉग। जीअं दोस्तों असां हिन टाइम बीठल आहियूं ठठा शहर में ऐं हीअ जेका मस्जिद आहे मस्जिद शाहजहां ठठा ऐं जेका पुराणी क़दीमी मस्जिद आहे जंहिंजो अव्हांखे विज़िट करायूं पिया ऐं तमामु हिकिड़ी बहितरीनु माशाअल्लाह ॾाढी दिलि ख़ुशि थी। ऐं हींअर जेकी मूं माप कई आहे यानी की पूरो हीअं जो हीअं लॻायो मुंहिंजी जेका माप आहे ऐं मतिलबु मुंहिंजी जेकी विर्छ आहे हिकु हिकु दीवार मतिलबु एतिरी मुंहिंजी विर्छ आहे की दीवार जेके लॻाई वियूं आहिनि ऐं बक़ाया मां दोस्तनि खे पूरी विज़िट करायां थो ॾेखारियां थो हिन जेका लंबाई आहे ऐं हिन जेके पिलर आहिनि इहे मूंखे ॻणण खां ॿाहिरि आहिनि। पोइ सम्झ में नथी अचे किथां ॻणिजे न किथे हिनखे ख़तमु कजे। पिलर बि तमामु घणा आहिनि ऐं जेका वॉइस जेकी अचे थी मतिलबु ॻाल्हायूं था पिया जेको परलाव अचे थो पियो जेको इको निकिरे थो पियो ज़बरदस्तु निकिरे थो पियो। हीअ ॾिसो असां हीअ मथां ॾिसो केतिरी हिन जेका हीअ पथरनि जो ऐं पथर ऐं सीमेंट जो जेको तमामु घणो पथर ऐं चून जो कमु कयो वियो आहे हिते ऐं तमामु हिकिड़ी मतिलबु पुराणी रवायत मुताबिक़ जेको आहे कम में ॾेखारियो वियो आहे। ऐं हिन में मां सम्झां थो त हिते का गारे जी या का सीमेंट जी ज़रूरत न आहे पई, सिर्फ़ु मिटी ऐं चूने जो ऐं पथर जो कमु थियल आहे, तव्हां ॾिसी सघो था।